मेयर रिपोर्ट फरमान चन्ना हिक मेहर वीआईपी हाई स्कूल पारां 3 क्लास का 10 क्लास जे शागिर्दनि जी सेल्फ असेसमेंट टेस्ट मुनक़िद कई वई। नामयारी तालीमी माहिर आखुंद अब्दुल्ला लाखिर पारां शागिर्दनि खे पंहिंजो पाण खे परखण वारे टेस्ट में मेहर तालके जे मुख़्तलिफ़ तालीमी इदारे में पढ़ंदड़ 800 शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिस्सो वरितो, जॾहिं त टेस्ट दौरान ए टू ज़ेड ताईं ब्लॉक क़ाइमु कया विया, पर हर हिकु ब्लॉक में इन्विजिलेटर अलॻि मुक़ररु कया विया आहिनि। ॿारनि जे पाण खे परखण वारे टेस्ट में नामियल उस्तादनि, तालीम खाते जा ऑफिसरनि, सिविल सोसाइटी, मज़हबी अॻवाननि, डीओ सेक्रेटरी मैडम खतीजा मुमताज पंवर, प्रोफेसर मोहम्मद ताहिर लाखिर, अरोड़ यूनिवर्सिटी सखर, टीओ जफर अली गोरड़, एमएस डॉक्टर अब्दुल वहीद दुरियानी, इम्तियाज आदल सुमरो, साईं अशरफ चांडियो, अल्लामा अली हसन पंवर हुसैनी, रवि कुमार, वकील मोहम्मद अली कांधड़ो, वकील आज़म खातकी अली, साईं नियाज़ सुमरो ऐं ॿियनि महिमाननि तो शिरकत कई। हिन मौक़े ते तालीम खाते जा ऑफिसरनि, महिमाननि, अॻवाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि नेशनल प्रेस क्लब महर जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां चटाभेटीअ वारे मुक़ाबले में शागिर्दनि खे अॻवाट तयारु करण लाइ हिन क़िस्म जी टेस्ट रखी आहे त जीअं असांजो शागिर्द मुक़ाबले लाइ अॻवाट तयारु रहे। हुन चयो त बहराल जी शागिर्दनि खे मौक़ा घटि मुयसर आहिनि। हुन चयो त मुस्तक़बिल में हिन क़िस्म जी सरगर्मी जारी रखंदासीं त जीअं मेहर तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्द पाण खे आईबीए, एनटीएस, यूनिवर्सिटी, कॉलेज ऐं ॿियनि इदारनि पारां थींदड़ इम्तिहाननि वारी टेस्ट में पाण खे तयारु रखी अॻिते वधी सघनि। टेस्ट जी निगरानी कंदड़ उस्ताद, इन्विजिलेटर, मुक़ररु अमलो, उस्ताद याणीन पारां ॿारनि खे टेस्ट में ईंदड़ ॾुखियाईनि खे ख़तमु करण लाइ सम्झाईंदा रहिया। टेस्ट दौरान जमील मक्सी ऐं ॿियनि स्काउट जे शागिर्दनि पिणु भरपूर हिसो वरितो।